नौशेरो फिरोज भरसां ॻोठ मीरानपुर में जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में जामे मस्जिद खां हाफिज तनवीर अहमद कासमी, मौलवी मुहर्रम पल, इशफाक अहमद पल जी अगवानी में सवें आशिकाने रसूल पारां रैली कढी वई। रैली अस्पताल रोड, मिडिल स्कूल मोहल्ला समेत मुख़्तलिफ़ मोहल्लनि खां थींदे मेन चौक ते पहुती, जिते मौलाना राशिद हुसैन कासमी हाफिज गुलाम रसूल सरवर ख़िताब कंदे चयो त खुदा पाक असां ते एहसान करे रबिल अवल महीने में पंहिंजो महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी करे मोकिलियो, जंहिंजे सदके ही जहान जुड़ियो। असांजे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत जी बख़्शिश लाइ ॾींहं राति खुदा पाक खां दुआऊं घुरियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।